रते देरो में बदमनी उरूज ते पुलिस अमन कराए न सघी। हलंदड़ महीने जे 25 ॾींहनि अंदरि चोरी फुर जूं 30 खां वधीक वारदातूं शहरनि में ख़ौफ़ो हिरास पखड़ियल। शहर जी सुजान धुरिन पारां डीआईजी ऐं एसएसपी खां नोटिस वठण जो मुतालबो। शहर जे कारोबारी ऐं सुजान धुरिन महबूब अली, वफा ज़मान, इंजीनियर लक्ष्मण दास, गुलाम अब्बास ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रतोदर में डेली वारदातूं आहिनि, डेली फुरूं आहिनि, डेली जाते काथे माण्हू वारदातूं आहिनि। हुकूमत कुझु नथो करे सघे। असांखे अहिड़ो ऑफिसर खपे जेको अमन कराए, तहफ़ुज़ असांखे ॼाणाए। जेके दुकाननि वारा आहिनि ट्रांसफर करे रोज़ी करे भलिया था वञनि त उन्हनि सां वारदातूं था, उन खां फुल लुट थिए थो। हुकूमत इन ॻाल्हि ते घटि में घटि कंट्रोल त वठे न। वाक़ई वधी वई आहे बदमनी। घर वञी नथा सघूं, घर गिटनि में फुरे था वञनि, मोबाइलियूं पैसा खसे था वञनि। दतरे में न एसएचओ आहे न डीएसपी आहे। बग़ैर एसएचओ ऐं डीएसपी करे रतोदर शहर हली रहियो आहे। अधीअ जो पंहिंजो शहर आहे, उते बि असां हालतूं इहे आहिनि जो ॾाढी फुर लुट थी वई आहे। महिरबानी करे हिन कंट्रोल करे वञे। हिते त शहर में बदमनी आहे, हर शइ आहे, न को सुकून सां न को कारोबार आहे, न का शइ। अञा टेम आहे त चए दुकान बंदि कयो त लूटमारी आहे। असांजो पाड़े में दीवाना मग़रिब खां पोइ उनखे त फ्री विया अथनि पोस्ट ऑफिस मस्जिद कंबर सां। त बदमनी आहे न, कुझु न आहे, न का शइ आहे, अमुन आहे, न का शइ, कुझु कोन्हे असांखे। ईअं त शहर वासियुनि खे सभिनी खे ख़बर आहे त शहर जो छा शहर आहे। हालांकि हीउ जेको शहर रतोदेरो आहे तारीख़ी शहर आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर साहिबा ऐं उन्हनि जे वालिद साहब मोहतरम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन जो जेको आहे सो आबाई ॻोठ आहे। पर हिते असां ॾिसूं था त कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। सहूलियत सां गॾोगॾु जेको आहे सो अमन बि न आहे। को बि माण्हू शहर जो जेकॾहिं को अछा लटा पाए थो त उहो बि जेको आहे उन में ॾके थो त मां घर वापसि पुॼी सघंदुसि या न सघंदुसि। इहा हालत लॻी पई आहे। असां वाला ऑफिसरनि खां ऐं जेको आहे सो रतेदरे में जेके MP MNA या जेके असांजा चूंडिजी आया नुमाइंदा उन्हनि खां घुर कंदासीं त ख़ुदा रा रतेदरे जे मथां रहम कयो। तव्हां जेके वोट वठी विया आहियो ॾिसी रते जूं माणियूं वाह वाह रतोदेरो। हीअ असांजो रतोदेरो, बल्कि शहर असांजो महबूबनि जो शहर आहे रतोदेरो। पर हाणे असांजो शहर जेको आहे निंदड़को थी चुको आहे। असांजे शहर में एतिरी त बदअमी थी चुकी आहे जो ॾींहुं राति ख़ाली न आहे। जंहिं राति फुर नथी थिए, दाड़ो नथो लॻे, कंहिं ग़रीब जो दुकानु नथो बॼे। एतिरो त आज़ार आहे असांजे शहर में, एतिरो त आज़ार आहे जो का बि ऑफिसर न आहे जो हिते माना जेको आहे सो पुरअमन कराए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।